सुभान अल्लाह जेको अल्लाह वारे जी गिला कंदो उन जे मथा अल्लाह जो मरल हूंदो आहे पर आहे गुनाहगार आहे बदकार अल्लाह वारनि जे लाड़ो अथसि पक्के ॼाणो इन्हे जे मथा कॾहिं न कॾहिं महिरबानी जा दर खुली वेंदा मुझा दोस्तों कुरान तो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मा सादिकीन ईमान वारो जो अल्लाह जी ज़ात का व कूनू मा सादिकीन मुझे सच्चन बानन जी सोबत में वनी रे हो जे वेहण सा तवा के अल्लाह याद अची वेंदो हलियो मुझो पीर त एड़ो आयो पंहिंजा करने त मनन जबर दुश्मन में सलाम तो करे दिल पर जेको नालो दिल पर नहीं करामत साईं जे कोलम जे जेका चादर उन चादर में भी करामत है साईं जो जेको वेश पातल उन वेश में साईं जी अल्हम्दुलिल्लाह करामत है असा में अमल ना है पर मानो असा जो वेश के समझा जेको वडो बुजुर्ग दियो दाढ़ी पटको सुन्नत चंदन तस्बीह यो अल्लाह वाले जो फायदा है असा में कुछ ना है जेतरी असा अल्लाह वाले सा मोहब्बत रखी आ जेतरो अल्लाह वाले सा असा राबतो रखियो आ अल्लाह वाले ओतरो असा के फायदे देई छडियो आ सुभान अल्लाह वाला गेट वाला कोन जा एडी सुभान अल्लाह जने को तो केने एडी सुभान अल्लाह जो तो कुंभ के खतरा वडे बुधी वडे सुभान अल्लाह मुझा दोस्तों जेके अल्लाह जा दोस्त अल्लाह जा वली जेके हुंदा आहिन उहे न जन के दिसंदा आहिन न सूरत के दिसंदा आहिन न शबीह के दिसंदा आहिन अल्लाह वारे जी निगाह किथे हुंदी आ तुझे दिल जे मथा हुंदी आ इन्नमल आमाल बिनियात अमलन जो दार मदार जाजे मथा हुंदो आ नियत जे मथा हुंदो आ ऐं अल्हम्दुलिल्लाह ये जेका जमायत अल्लाह वास्ते मोहब्बत रखण वाली असा जो न कारोबार न देती लेती आ दिल पर साईं सा के दादू का आया आहिन के दादी का आया आहिन के सामारे में आया आहिन के कराची में आया आहिन के कोटली में आया आहिन छाजे करे को व्यापार को धंधो का तिजारत न वकूनु मा सादिकीन अल्लाह दस दिनो त मुझो वली ने वेठो त मादनी वनो इन जो सोबत में तवा के रंग लगी लो सोबत साले तुरा साले कुनत सोबत ताले तुरा ताले कुनत सोबत साले तुरा साले कुनत सोबत ताले तुरा ताले कुनत अली गुनहगारा बदकारा पर जे वली जे सोबत में वेहण वारो आ त वली वारा झंडा उन गुनहगार जे मथा लगी पौंदा नेक बणजी वेंदो आबदा ज़ाहिदा नमाज़िया रोज़ेदारा पर के शराबी जे पासे में वेंदो त हिकड़े ॾींहं ॿिए ॾींहं टे ॾींहं हू बि शराब में शुरू थी वेंदो पर गुनहगार वलीअ जे पाड़े में वेंदो आ वलीअ जे सोबत में वेंदो आ ओ रंग लगी वेंदो आ उमर सागे दौर में कॾहिं ईरान फतह थियो हुयो त हुरमज़ान गवर्नर हुयो पोइ उनखे वठी आया उमर साईं फरमायो तूं ॾाढो सुठो माण्हू थो लॻी ऐं पढ़ियल थो लॻी हाणे तोखे मारियूं कोन था हाणे तूं कलमो पढ़ त इहा साॻी गवर्नरी तोखे ॾेई थो छॾियां रमज़ान चयो त मूंखे पैसे जी लालच ॾेई मूंखे पंहिंजे दीन खां फेरण जी कोशिशि थो करी उमर मां मौत क़बूल कयां थो पंहिंजे दीन खां कोन फिरंदुसि उमर ने फरमायो भला मां तोखे मारे छॾींदुसि तोखे कत्ल कराए छॾींदुसि जी हाणे मौत जी मूंखे धमकी ॾेई मूंखे चवंदो हाणे दीन खां फिरी वञ असांजे दीन ते मोटी अच जी त मां मौत क़बूल कयां थो न मूंखे कुर्सी खपे न मूंखे पैसो खपे न मूंखे मौत जो न पाए मुंहिंजो अपाणो जेको दीन आहे अपने ॾाॾनि वारो दीन आहे मां उन ते क़ाइमु आहियां असां पुटनि जी पूॼा कंदा आहियूं मूंखे माराए छॾ पर हिकिड़ो
शर्ता मारन का पेरी मुझे पानी पिया उमर ने फरमाया ते पानी पियारियो जरा पानी खणी आया ना उमर ने फरमायो इनके पानी दो रमजान जब होयो तो चवण लगो तो पूरे शीशे वाले गिलास में पानी जो उमर ने फरमाया बादशाह वा इनके शीशे वाले गिलास में पानी जो ये पानी झले मथे रमजान चवण लगो तो उमर पानी पींदो से एक में माथा ही जडींदे उमर ने फरमाया तो वायदो तो कया जे पानी न पींदे ना तेसी तो के कोन माराइंदो उन छा के रमजान जो ये गिलास के छगे ही ना वो शीशे वालो वो गिलास टूटी गयो पानी हार दियो उमर ने फरमाया हिन एकड़ी इजाजत कईया अटकल कईया कि हाने हिन के की मारया उमर संगे ना वायदो करे तो वायदो पूरो करे ना तो सुभान अल्लाह वो उमर ने फरमाया पानी साहब के जाने हिन के वनी हदीस मुदा नबी से यूं एकड़ी रात बी टी चौथी चेन डी हिन का वो रमजान चवण लगो हां मुके वठियल उमर संगे मां बो कलमो तो बड़ा मुसलमान तो बन जा तेरी मौत कबूल बियो करे जब मुके कुर्सी ते खबे मुके माराए जयो बाबा जो दीन कोन सदी दुस पर जबे मुझे सोने नबी जो हदीस बुधाई सहाबी की सोबत में बैठो ओ रमजान कलमो बड़े मुसलमान बन जियो लो या मिठा सोबत जो वडो असर होंदो वाह हजरत बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मां 700 वली जी सोबत में बैठो 700 वली हर वली का जदी मन मोकलानी जो कया ना साईं मुके का नसीहत कयो त ओए बुजुर्ग पिया चवन ओ काकी ओ बख्तियार अल्लाह हमारे जी सोबत में वे जाए पुछो न यार न का पासो के जाए पुछो यार कारीगर नाग का वो खतरनाक होंदो कारीगर नाग डंगे हणे ना शहीद थी दे पर पुछड़ो यार एड़ा तो के बेमान करे मारे दो इनन यार न का बच जा अल्लाह हमारी ये सोबत में वनी वे जाए ओ मिला इन जे की मौला सा अल्लाह वारा भागन जा मता समझी सुनिया किबला से पीर तरीके से सही सैयद इस्माइल साहब को ना 15 मिनट या उन मेहरबानी ओ मिटान में तमीज की लिखल तकदीर जाले का तो सुभान अल्लाह ओ मिटान में तमीज की लिखल तकदीर जाले का ओए मांझी ओए गाजी ओए मांझी ओए गाजी लिखण वारा अञा आहिनि मिलाइन जे किया मौला सा अल्लाह वारा अञा आहिनि क़यामत ताईं हज़रत कलमुल्लाह इंदा रहंदा अल्लाह वाला हले जग संदे सदके हले जग संदे सदके उहे प्यारा अञा आहिनि अल्लाह वारा अज बि आहिनि सुभाणे बि हूंदा क़यामत ताईं वलियनि जो सिलसिलो जारी आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सानो को जीवे न छडवे तुसा भलियां दे हथ लजवे तुसा भलियां दे हथ लजवे सानो को जीवे न छडवे तुसा भलियां दे हथ लजवे तुसा भलियां दे हथ लजवे आखिरी बुजुर्ग अल्लाह वारो मानो आयो बुजुर्ग एड़ी तवज्जो के उनके वडियो ला करे जदी जेसी असा जी अच्छी गाड़ी थी वे असा के फायदे कोन था जो ए हींअर आयो हींअर फायदो जो वने पियो तो मियां आला है ओ यो सुकिल काठन जी मिसाल आयो तो फायदो उनके
एकड़ो ते परे सुभान अचो त ॿिया सभु मां चढ़े जे भाई दे कभी तो भाई दे मां दे ना चढ़ वण जे चोटी जे मथा जे दीपो जे वण जे चोटी जे मथा चढ़ी ऐं टिपो दे हेठ सुंगो खोड़ जेका चोहंब आहे ना उहा मथे कर ओ तुजो पेट की उन सुंगे जे मथा लगे तो तुजो भाई दे मातरी वारो मागे से तो कदे जे चढ़ी तो भाई दे तने उहा सलाह ही कोने जाने भला मुड़ी न को अजो भाई दे दिया तो भली वाला करे दिया नहीं हाने हा करे बातो चढ़ी वने अधवण में वरी मोटी अचे चढ़ी वने बच्चा याद करे भटारी याद होई अचे तो घर वाली साईं हुन सा भाई को के शाम जो मोटी न साईं तो मागे की मिंगा से चढ़ाए दो चढ़ी वने मोटी दे हेडा को चोर पे आयो हेडा का पुलिस में ढोड़ाई दी सिंह वाला हेडी छाए जे अब हे तो ते मुके भाई दे मुके वली कर मुके गुजर कर तमा तो इने वण जे चोटी जे मथा चढ़ी टिपो दे तुजो पेट सुने मथा लगे तो वली वाला करे दे चोर चे जे हाने हुई फार लगो तो पुलिस को अचे दी भला अल्लाह वाली आडो मरा तो भलो है ना भाई दे को इने जे ला आए इने जे ला जे अब आज जे को वण ते चढ़े टिपो दे वली वाला करे दे जो सुभान अल्लाह तेरे परे दी साईं चोर तो हिए चढ़ो त कोई तो लोड़ो कोन वाली मता पुलिस समझी न वने साईं चढ़ी चोटी जे मता बिस्मिल्लाह करे हे तो टपो दी नहीं ना ओ जेनी मारा सुबे दे हिए सामो आयो बुजुर्ग जो अल्लाह तो उडानी वली वाला बनी हलो एदी हानी चढ़ा जे अब तुजो वनो चोर ओटी हलो जेका तो अल्लाह हमारे से मोहब्बत रखिया दिल वाली जगह तार तो हली अगे दिनिया ओतो तो भाई जे मिली लोआ ओके घर बैठे मुझे पीर कामिल दीदार कराए तो सज करी रोटी बुझी गई लो साईं फरमाइंदा है ना को ते मुझो मुरीद परे वेठो हुजे ना पर जेकॾहिं मोहब्बत आहे वो इए आहे इमाम रब्बानी जो कौल आहे त जेको हज़रत नक्शबंदी जंहिंजे क़ल्ब जे मथां आंगुर लॻी वई हली को ते मुरीद परे हुजे पर जे हुनखे सिक मोहब्बत आहे न वो इए गॾ सोबत में वेठो आहे छॾे करे अकल करे मुर्शद उते पुॼी वेंदो अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल मंज़ूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह या सुभान अल्लाह सभी गजी जो सुभान अल्लाह हाणे खिताब जे लाइ दावत अर्ज़ कंदुसि सुभान अल्लाह हजरत अल्लामा मौलाना उस्ताजुल उलमा हजरत किबला साहिबजादा मुफ्ती साईं बाकी बिल्ला करमी दामद बरकातुहुम आलिया जिन खे पाण स्टेज ते अचनि ई पियो बयान कनि पिया अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि कुलिस सिद्क़ि वस्सफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फलौला नफ़र मिन कुल्लि फ़िरक़तिन मिनहुम ताइफ़तुन लियतफ़क़्क़हू फ़िद्दीन वलियुन्ज़िरू क़ौमहुम इज़ा रजअू इलैहिम लअल्लहुम यहज़रून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما عشق محبت سے پڑھو صلی اللہ علیہ
अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला जा करोड़े करम एहसान जे मालिक असांखे पंहिंजे पीर जे आस्थाने ते ज़िंदगी में वरी हिकु भेरो ॿीहर हाज़िरी जो मौक़ो नसीब फरमायो। अल्लाह वारनि जे दर ते उहो ईंदो आहे जंहिं ते अल्लाह जी ख़ासि निगाह करम हूंदी आहे। अल्लाह वारनि जे दरवाज़े जी हाज़िरी बि नसीब उन्हनि जे मुक़दर हूंदी आहे जिन ते मदीने वारो साईं राज़ी हूंदो आहे। जिथे अल्लाह वारनि जो वजूद हूंदो आहे उते अल्लाह जी रहमत जी वसकार हूंदी आहे। छो त अल्लाह वारनि जा आस्थाना बरकतुनि जो भंडार ऐं रहमतुनि जी वसकार आहे। अल्लाह वारनि जा आस्थाना जिथे रब जी ज़ात मिलंदी आहे अल्लाह जे दर रुजू थियण जी तौफ़ीक़ नसीब थींदी आहे। ऐं अल्लाह वारनि जा आस्थाना आहिनि जिथे दीन जी तबलीग नशरो इशाअत अक़ाइद अहले सुन्नत जी प्रचार थींदी आहे। चओ सुभान अल्लाह। इंशाअल्लाह मुर्शिदनि जी अनक़रीब आमद थियण वारी आहे। जेसि ताईं मुर्शिद अचनि तेसि ताईं हिन फ़क़ीर जा इहे लफ़्ज़ अर्ज़ मां कंदो हलां। त मुंहिंजा दोस्तो ही जेको महीनो मुबारक हली रहियो आहे शवाल मुकर्रम जो महीनो आहे। ही महीनो जॾहिं बि शुरू थींदो आहे आगाज़ थींदो आहे जीअं इब्तिदा थींदी आहे त असांजे इस्लाम जा किला मदारिस जो आगाज़ थींदो आहे उन्हनि जो इफ़्तिताह थींदो आहे ऐं उते नए सिरे नए साल जो आगाज़ थींदो आहे दाख़िलाऊं शुरू थींदियूं आहिनि ऐं उते उहे दीन जा प्यासा दीन जे इल्म जी तलाश जा मुतलाशी ईंदा आहिनि ऐं पंहिंजे सीने खे दीन मुस्तफ़ा सां मुस्तफ़ीद करे ऐं वञी नगर नगर गली गली वञी दीन जो पैगाम पहुचाईंदा आहिनि। हिन महीने मुबारक में ख़ासि हिकु इनायत थींदी आहे जंहिंखे महबूब मुस्तफ़ा ख़ुदि वसीयत फरमाई आहे नसीहत फरमाई आहे जो महबूब मुस्तफ़ा फरमायो त मुंहिंजा सहाबियो त मूंखां बाद में हिकु ज़मानो ईंदो जो माण्हू तव्हां वटि फयातून तव्हां वटि ईंदा इल्म हासिल करण जे लाइ। जॾहिं उहे अचनि त फ़क़ूलू लहुम मरहबा मरहबा पोइ उहे तालिब इल्म दीन जो इल्म हासिल करण अचनि त तव्हां उनखे खंद पेशानी सां तव्हां उनखे मरहबा ख़ुश आमदीद चवंदा कयो वसीयत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महबूब मुस्तफ़ा जी वसीयत आहे त मुंहिंजा दीन जा जेके तालिब इल्म आहिनि उहे जॾहिं तव्हां वटि अचनि त उन्हनि जो ख़ूब इस्तक़बाल करे मरहबा मरहबा चवंदा कयो। वक़्नूहुम ऐं उन्हनि खे पंहिंजे क़रीब कंदा कयो दिलजोई कंदा कयो। या रसूलल्लाह इन मां मुराद छा आहे? फरमाए अल्लिमूहुम उन्हनि खे दीन जो इल्म सेखारींदा कयो। जॾहिं इहे तालिब इल्म तव्हां वटि अचनि मदारिस में अचनि दाख़िल थियनि त उन्हनि जो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे उनजी ज़रूरियात खे पूरो करिणो आहे ऐं तव्हांखे उन्हनि खे दीन जो इल्म सेखारिणो आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फरमायो वमा कानल मुमिनून लियनफिरू काफ़ा। रब फरमायो त ईअं त नथो थी सघे जो सभु जा सभु मोमिन मुस्लमान पंहिंजे मईशत खे कारोबार खे पंहिंजी तिजारत खे मईशत खे ऐं पंहिंजी सनत खे धंधे वापार ऐं कारोबार खे छॾे करे दीन जे लाइ निकिरी पवनि। छो त ही तमामु शोभा इन्हनि जी पंहिंजी पंहिंजी जॻह ते ज़रूरत ऐं अहमियत आहे जो हर माण्हू त दीन जे लाइ नथो निकिरी सघे सभु शोभा त नथा अची सघनि पर रब फरमायो फलौला नफ़र मिन कुल्लि फ़िरक़तिन मिनहुम ताइफ़ा। रब फरमायो त पोइ ईअं छो नथो थिए जो मुआशरती ज़िंदगी जे हर बिरादरी मां हर ताइफ़ा हर जमात हर तबके हर शोबा हयात मां हिकु अफ़राद कुझु माण्हू निकिरनि छाजे लाइ निकिरनि इहे निकिरनि इन जे लाइ
जो पंहिंजो पाण खे दीन जे लाइ वक़ुफ़ करे छॾनि उहे ताइफ़ा घुर्जे जेका पंहिंजो पाण खे दीन जे लाइ रिज़र्व करे छॾे फुल टाइम दीन जा थी वञनि उहे इन जे लाइ न जो उहे नातुखान बणजनि इन जे लाइ न जो उहे तवाल बणजनि इन जे लाइ न जो उहे आमल बणजनि इन जे लाइ न जो कब्रूं जा मुजावर वञी बणजनि इन जे लाइ न जो वञी पंहिंजा उहे भंग वारा आस्थाना संभालनि न न बल्कि अल्लाह फरमाए थो मूंखे पंहिंजे ॿारनि मां उहे ॿारहा घुर्जनि उहा जमात घुर्जे जेका वलियत फ़क़हू फ़िद्दीन उहे दीन जा माहिर बणिजी वञनि दीन जा फ़क़ीह बणिजी वञनि दीन जा एक्सपर्ट बणिजी वञनि दीन जा माहिर बणिजी वञनि उन्हनि जी घुर्ज आहे अल्लाह खे त आहे का अहिड़ी जमात आहे को अहिड़ो गिरोह आहे का अहिड़ी बिरादरी मां ऐं पंहिंजी मां जेको कढण वारो जेको उहा जमात मुख़्तस करे दीन जे इल्म जे लाइ दीन जा फ़क़ीह बणिजी वञनि दीन जा एक्सपर्ट बणिजी वञनि छो त इहे तमामु मुआशिरे जो फ़र्ज़ किफ़ाया अदा कनि था छो त इहे दीनी उलूम दीनी अक़दार ऐं शिआर जा मुहाफ़िज़ ऐं निगरान थींदा इहे मुबल्लिग थींदा मुदर्रिस थींदा मुअल्लिम थींदा जेके उस्ताद थींदा उहे जॾहिं तयार थी वेंदा ولينذروا قومهم إذا رجعوا إليهم لعلهم يحذرون जॾहिं उहे तालिब इल्म फारिग थी जॾहिं पंहिंजे इलाइक़े में पंहिंजी सोसाइटी में पंहिंजे ॻोठ पंहिंजे शहर में वापसि मोटी वञनि त पोइ पंहिंजे क़ौम खे अल्लाह जे अज़ाब खां जहन्नम जे अज़ाब खां डिॼारीनि लअल्लहुम यहज़रून त उहे अल्लाह जे अज़ाब खां डिॼी वञनि इहा ताइफ़ा घुर्जे अल्लाह खे जेके दीन जा फ़क़ीह बणिजी वञनि उहे पाना जेके अल्लाह खे घुर्ज आहे रब खे मतलूब आहे अहिड़ा अफ़राद अहिड़ी शख़्सियात जेको रब पाण घुरे थो त आहे को अहिड़ी जमात हर कबीले हर क़ौम मां निकिरे जेका दीन जा फ़क़ीह दीन जा आलिम बणिजी वञनि जेके उहे माण्हू मुआशिरे जी फ़र्ज़ किफ़ाया अदा कनि था उन ताइफ़ा उन जमात खे उन जे लाइ असां सॼे मुआशिरे जी इहा ज़िमेदारी आहे जो उनखे मुआश जे फ़िक्र सां रोज़गार धंधे ऐं वापार खां उन्हनि खे मुस्तग़नी कयूं उन्हनि खे असां मदद कयूं ख़िदमत कयूं तां बेलूस थी बग़ैर लालच लोभ जे दीन जी तबलीग कनि दीन जा अफ़राद पैदा कनि तां दीन जी नशरो अशात थिए दीन जो वाधाव थिए दीन जी तबलीग नगर नगर गली गली वञी पहुचे इहे जेके आलिम आहिनि उहे किथे थींदा आहिनि उन्हनि इदारनि में उन्हनि मदारिस में जीअं अल्हम्दुलिल्लाह असां ऐं आलिया फज़लाबाद शरीफ़ मातरी चओ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिन दरबार आलिया फज़लाबाद में मुर्शिदनि जे फैज़ान निगाह करम सां जामिया अरबिया अनवार इलाहिया जंहिंमें हिफ्ज़ जो बि शोबो आहे जंहिंमें दर्स निज़ामी जो बि शोबो आहे इफ़्तार जो बि हिते अल्हम्दुलिल्लाह कमु हली रहियो आहे त इहे मुंहिंजे मुर्शिदनि जूं निगाह करम आहिनि जो हिकु न ॿ न बल्कि मुर्शिदनि त सभनि जी तादाद में अहिड़ा मदरसा इदारा क़ाइमु करे छॾिया आहिनि सुभान अल्लाह माण्हू मौलवी मुफ्ती हिकिड़ो मदरसो नथो संभाले सघे हिकिड़ो मदरसो चंद कमरा चंद इमारत नंढी इमारत आहे चंद शागिर्द चंद हुनखे संभाले नथो सघे मुर्शिदनि जा आस्थाना ॾिसो त 8 खां मथे आस्थाना वरी ॾिसो त मदरसनि जो तादाद इदारनि जो तादाद ॾिसो त 7,000 जी तादाद में थी वियो आहे इहा निगाह करम आहे मुंहिंजे मुर्शिदनि ते ख़ासि इनायत आहे मदीने वारे साईं जी जो दीन जी तबलीग अगरि कई आहे त पीर कामिल दिलवर साईं कई आहे या दोस्तो अल्लाह ताला खे इहा ताइफ़ा घुर्जे जेका मदारिस मां हाणे मदारिस इदारा इन जे लाइ क़ाइमु न थींदा आहिनि
अहिड़ी शख्सियात जेके दीन जे लाइ पंहिंजी ज़िंदगी खे वक़ुफ़ करे छॾनि उहे जेके किथे पढ़नि था किथे उहे शख्सियात तयारु थियनि उहे इदारा इन जे लाइ न आहिनि जो हुते इलेक्ट्रीशियन या इंजीनियर तयारु थियनि या ॿियो पेशो तयारु थियनि बल्कि इहे इन जे लाइ इदारा हूंदा आहिनि त उते माहिर आलिम कामिल अकमल मुकम्मल बणिजी ऐं दीन जी तबलीग करे जेके वधीक एक्सपर्टीज़ आहिनि वधीक जेके शयूं माण्हू टेक्नोलॉजी जो दौर आहे AI जो दौर आहे उन्हनि में माण्हू अगरि का इज़ाफ़ी शइ सिखे थो त उन्हनि जो को हर्ज़ न आहे ज़माने जे हिसाब सां हलणो आहे त इन हिसाब सां अहिड़ा आलिम फ़क़ीह तयारु थियनि जेके दीन जी तबलीग करे ॾेखारनि ज़माने जे दौर जे हिसाब सां ज़माने जे हिसाब सां महबूब मुस्तफ़ा सोने हबीब फरमायो कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ मुस्तमियन औ मुहिब्बन फला तकुल खामिसत फतहलिक फरमायो आलिम बणिजी वञो इल्म विरहाइण वारा इल्म ॾियण वारा बणिजी वञो ऐं तालिब इल्म बणिजी वञो ऐं तव्हां आलिमन खां ॿुधण वारा सिखण वारा बणिजो ऐं जेकॾहिं ईअं न गौर सां ॿुधण वारा बणिजी वञो ऐं ज़बान सां मुहबत रखण वारा बणिजी वञो ख़ामिसत पंजी जमात न थीजो आलिमनि जा मुखालिफ़ न थीजो न त तव्हां हलाक तबाह बर्बाद थी वेंदा त हिन हदीस मुबारका में महबूब मुस्तफ़ा आलिम इल्म वारनि जो शान बयान फरमायो आहे ॿी हदीस में महबूब फरमायो त खैरुकुम मन तअल्लम अल-क़ुरआन व अल्लमहु भले मां भला उहे आहिनि जेके क़ुरान सिखनि था ऐं ॿियनि खे सेखारनि था सुभान अल्लाह हिन हदीस मुबारका में महबूब पहिरियों फरमायो आहे मुतअल्लिम शागिर्द खे पहिरियों फरमायो आहे त मुअल्लिम ऐं मुतअल्लिम जो पाण में वॾो हिकु वास्तो आहे त जेको माण्हू तालिब इल्म थी शागिर्द थी पढ़ंदे पढ़ंदे तव्हांजो उहो इन मसले ते पहुचंदो आहे पोइ उहो आलिम थी वेंदो आहे मुदर्रिस थी वेंदो आहे उस्ताद थी वेंदो आहे मुफ्ती ऐं मुदर्रिस थी वेंदो आहे उहो दीन जी तबलीग कंदो आहे पर उहो उनजो फैज़ तॾहिं हलंदो आहे जॾहिं उनखे अफ़राद मिलनि शख़्सियात मिलनि गौसे आज़म सैयदना अब्दुल कादिर जीलानी जॾहिं सगीर हुया जॾहिं शबाब जी उमिरि में आया जवानी जी उमिरि में आया त अमर साण जेकी पुराणी थी चुकी हुई पंहिंजे पुटड़े खे तयारु करे ऐं पंहिंजे जिगर जे टुकड़े खे पंहिंजे जिस्म खां ज़ार करे ऐं चयो थी त वञ तूं वञी इल्म हासिल कर बगदाद में मोकिलियो अथई त बगदाद उन वक़्त में इल्म जो महबर ऐं मर्कज़ हुयो
जॾहिं सईदना अब्दुल कादिर जीलानी निकिता आहिनि ऐं उन वक़्त में घोड़नि ऐं खच्चरनि जो सफ़र हूंदो हुयो ऐं उन में ख़तरात हूंदा हुया, काफ़िला लुटिजी वेंदा हुया, पर उन सभिनी ख़तरात खे मुंहुं ॾींदे सईदना अब्दुल कादिर जीलानी जी गौसे आज़म जी अमल सां सभु ख़तरा बर्दाश्त करे पंहिंजे पुटड़े खे शहज़ादे खे मोकिलियो आहे, वञी दीन जो इल्मु पिरायो अथई। पढ़ंदे पढ़ंदे तव्हांजो आलिम बणिजी विया, पंहिंजे शेख पंहिंजे उस्ताद जे मदरसे में वेही मसरत तदरीस से वेही पढ़ायो अथनि। पोइ उन खां रियाज़त ऐं मुशक़त जा उहे तसव्वुफ़ जा उन्हनि असबाक तय करे तव्हांजो उन्हनि खे अल्लाह एॾो त शरफ़ ऐं शान अता कयो जो फरमाए था त दरस्तुल इल्म हत्ता सिरतो कुतबन बनिलतु साद मिन मौलल मवाली। फरमाए था त मां इल्म पढ़ंदे पढ़ाईंदे कुतुब बणिजी वियुसि। मां रब खां वॾा दान सिखिया, उहो किथां सिखिया? ईअं न फरमाइनि त मूं इल्म खे छॾे ॾिनो मां डायरेक्ट वलीउल्लाह थी वियुसि, न न, बल्कि शरीयत जो इल्म हासिल कयनि, मसरत तदरीस ते वेठा, पोइ उन खां बाद में विलायत जा दर खुलिया। जीअं मुंहिंजे मुर्शिदनि फरमायो आहे त सिलसिलनि में तुंहिंजो फैज़ जारी, बंड तोखां वठे ख़ल्क़ सारी, अहिड़ो कामिल तूं ख़ुदि बेरवानी, कर असां ते नज़र खां नूरानी, गौसे आज़म मुर्शिद जीलानी, कर असां ते नज़र खां नूरानी। त पोइ गौसे आज़म कुतुब बणिजा, पोइ मसरत तदरीस से वेही बाद में बणिजा। असांजो उस्ताद अल्लामा फज़ल सुभान बंदयालवी 80 साल जी उम्र ताईं बि हींअर बि मसरत तदरीस से वेही मैदान में पढ़ाइनि पिया। संदन जो उस्ताद जंहिंजो नालो चोटी जो आलिम थी गुज़रियो आहे, हज़रत अता मोहम्मद बंदयालवी रहमतुल्लाह अलैह, जंहिंखे हर कुंड कुर्छ में पाको हिंद में शर्क़ो गरब में तव्हां ॾिसंदो त बंदयालवी तव्हांखे शागिर्द मिलंदा। पाण फरमाइनि था त उलूम इस्लामिया में इस्लाम जे इल्म में दीन में तदरीस ज़रूरी आहे। अगर असल तदरीस आहे, अगर तदरीस न हूंदी त मुदर्रिसन जो वजूद न हूंदो, मुकर्रिर खतीब मुनाज़िर ऐं वाइज़ी उन्हनि जो वजूद न रहंदो, इल्म फना थी वेंदो। इन जे लाइ जेके मदारिस आहिनि, इहे मिलूं आहिनि, इहे कारखाना आहिनि जिन में सभु शयूं ठहंदियूं आहिनि। जिते आलिम बणिजंदा, हाफ़िज़ मुफ़्ती कारी फ़क़ीह बणिजंदा, पोइ इन जे लाइ ज़रूरी आहे त तमाम मदरसनि खे मज़बूत कयो। सैयदी आला हज़रत खां के माण्हू पुछा कनि, साईं दीन जी तालीम तरबियत, दीन जी तबलीग दावत कीअं कजे, आम कीअं कजे? त साईं जन तक़रीबन 10 उसूल बहितरीन फरमाया आहिनि। जो मां पहिरियों उसूल फरमाइनि त दीन जी तबलीग करणी आहे त अज़ीम शान मदारिस ठाहियो, वॾा इहतिमाम कयो, इंतज़ाम कयो, सुठा मुदर्रिस रखो। जेकॾहिं मुदर्रिस रखंदो त तव्हांजा अफ़राद निकिरंदा, पोइ तव्हांजे इल्म जी दीन जी तबलीग इतां शुरू थींदी। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे मुर्शिदनि जो बि इहो ई शऊर आहे, इहा ई तरबियत आहे, इहा ई अवल खां तालीम आहे त दीन जी तबलीग दर्सो तदरीस खे साईं अवलियत ॾींदा आहिनि। ऐं मुर्शिदनि जी इहा असांखे तरबियत ऐं तालीम ॾिनल आहे त नगर नगर गली गली दीन जी तबलीग कयो, मदारिस आम ऐं जाम कयो। मुंहिंजे मुर्शिदनि जी निगाह करम सां अॼु हज़ारनि जी तादाद में मदरसा क़ाइमु आहिनि ऐं दीन जी तबलीग थी रही आहे। इहो फैज़ आहे मुर्शिदनि करीमनि जो, जंहिंजे सबबु असां गुनाहगारनि खे ॿ लफ़्ज़ चवण जे लाइ नसीब थियनि था। इहा निगाह करम हिन पीर कामिल जी आहे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुबह जो सुभान अल्लाह। ونصلي ونسلم على رسوله الكريم
अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। अजीज़ो दोस्तो बुजुर्गो भाइरो मुझे कामिल हादी रहबर सुने फजलाबादी जे पिड़ में अचण वारो सुने दिलबर साईं जे आस्थाने ते अचण वारो भाग ऐं बख़्त वारा आहियूं जो अल्लाह असांखे दिलबर साईं जो मुरीद बणायो आहे, दिलबर साईं सां गॾु वेहण वारो बणायो आहे। अल्लाह असांखे दिलबर साईं जे ज़माने में पैदा फरमायो आहे। वक़्त असांजा जो असां हिननि अखियुनि सां आलम रब्बानी जो दीदार करे रहिया सुभान अल्लाह। दोस्तान मोहतरम कुरान मजीद फुरकान हमीद जी जेका आयत सगोरी मूं तिलावत कई इन सगोरी आयत जे अंदर अल्लाह करीम इरशाद फरमायो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। खबरदार अवांजी दिलनि खे तस्कीन न रसंदी, अवांजी दिलनि खे इत्मीनान न मुयसर थींदो, अवांजूं दिलियूं सुकून वारियूं तेसी ताईं न थींदियूं जेसी ताईं मूं अल्लाह जो ज़िक्र न कंदो। अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह जी याद, अल्लाह जी मोहब्बत, अल्लाह जी मारिफत, अल्लाह जो उन्स, अल्लाह सां तअल्लुक़, अल्लाह सां बेछड़ाई, अल्लाह जो कुर्ब हासिल करण जे लाइ ही आस्थाना ही दरवाजा हेड़ा अल्लाह वारा जेकॾहिं नसीब थियनि त ॿई जहान मोचा नथी था। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमायो फज़कुरूनी अज़कुरकुम। अव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो मां अल्लाह अव्हां जो ज़िक्र कयां। दुनिया जो वज़ीर आज़म हुजे, सदर हुजे, दुनिया जो को वॾो माण्हू हुजे, वो पुठी ठपे चवे त तोसां गॾां, तोसां साण आहियां, उन माण्हूअ खे उन जे राज भाग वारा को हथ न लाहे सघंदो, उन जी रैयत वारा को हथ न लाहे सघंदा। कुर्बान वञा उन माण्हूअ जे मथां जंहिंसां अल्लाह पाण गॾिजी थो वञे। केॾो न वॾो वक़्त आहे उन माण्हूअ जो रब थो फरमाए त जेको मुंहिंजो थो ज़िक्र करे मां अल्लाह उन जो मजलिसी साथी बणिजी थो वञा। हदीस कुदसी जा लफ़्ज़ आहिनि, मदीने वारे ताजदार फरमायो, मुंहिंजे लजपाल नबीअ फरमायो, सुहिणनि जे सरदार यतीमनि जे यार अड़ियनि जे आधार फरमायो, मुंहिंजो अल्लाह थो फरमाए अना जलीसुम मन ज़करनी। जेको अल्लाह खे यादि कंदो आहे अल्लाह तो फरमाए तो मां अल्लाह वरी उन सां गॾिजी पवंदो आहियां। सुभान अल्लाह। जेकॾहिं अल्लाह गॾिजी पवे त उन माण्हूअ खे न दुनिया जी ॻणती न आख़िरत जी ॻणती। सुभान अल्लाह। मुंहिंजे मुर्शिदनि फरमायो आहे कर ज़िक्र ज़ो कमा सोणे सतार जो, कर ज़िक्र ज़ो कमा सोणे सतार जो, नफ्स शैतान इन सामरी थो पवे कंदो रह तूं सदा अल्लाह 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 चो अल्लाह 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 भाग वयल इन सामरी थो पवे कर ज़िक्र ज़ो कमा सोणे सतार जो, नफ्स शैतान इन सामरी थो पवे। सब इबादत खां बेहतर आ ज़िक्र खुदा आज नो दस असां खे मिठे मुस्तफ़ा, आज नो दस असां खे मिठे मुस्तफ़ा। फज़कुरूनी चयो पाण रब पाक भाग वयल इन सांवरी थो पवे। अल्लाह जो ज़िक्र अहिड़ी वॾी नेमत आहे जो जेको अल्लाह जो ज़िक्र करण वारो आहे,
जेको अल्लाह खे याद करण वारो आ दुनिया त दुनिया पर दुनिया जी हर चीज अल्लाह उन जे लाइ मुतीयो बनाए थो छॾे हर चीज उन माण्हूअ जे हुक्म जे तहत हलण लॻे थी जीअं उन माण्हूअ जी ज़बान मां लफ़्ज़ निकिरनि था अल्लाह उन खे उहे करे ॾींदो आहे जॾहिं माण्हू अल्लाह खे यादि कंदो आहे सूरत नमल जे अंदर अल्लाह करीम हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो बयान फरमाईंदे हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिक ख़ातिम जी ॻाल्हि फरमाईंदे रब करीम इरशाद फरमायो जेॾी महिल हज़रत सुलेमान वटि राणी बिल्कीस आई पे उन महिल हज़रत सैयदना सुलेमान फरमायो आहे को इन राणीअ जो तख़्त खणी अचे ताक़त वारो हिम्मत वारो हशमत वारो जिसामत वारो जिन्नो थियो अर्ज़ करण लॻो क़िबला जे इजाज़त मिले आऊं खणी अचां साईं त घणी देर में आणी क़िबला थुकी लॻो बिंदुस खणी दुस टाइम लॻो साईं फरमायो न आहे कुझु को हिन खां बि अॻ में आणे ओ माण्हू जेको हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी जुतीअ खे सिधो करे रखण वारो हुयो हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अल्लाह जी मोहब्बत जा सबक पढ़ण वारो हुयो अल्लाह जी याद में जंहिंजा ॾींहं राति गुज़रंदा हुया उहो उथियो हथ अदब जा ॿधी अर्ज़ थो करे क़िबला जे हुक्म मिले त बंदो हाज़िर आहे आऊं खणी अचां फरमाया न बा घणी देर में देर छा जी अख बि कोन छिभले अॻ में देर छा जी अवां जे अख छिभण खां पहिरियां तख़्त हाज़िर कंदुसि साईं अख बि न छिभी आहे अॻ में तख़्त साम्हूं हाज़िर थी चुको आहे इहो सभु ताक़त इहा सभु कुवत अल्लाह जी यादि साण आहे जंहिंजे दिलि में अल्लाह जी यादि अची थी वञे इन माण्हूअ जहिड़ो सॼी दुनिया में को बादशाह नाहे इन माण्हूअ जहिड़ो सॼी काइनात में को मज़बूत इंसान नाहे केॾा न तूं ऐं मां ख़ुशि नसीब आहियूं जो हिन पुरफ़ितन दौर में अल्लाह अहिड़ो कामिल रहबर तोखे मूंखे अता फरमायो जंहिंजो ॾींहुं राति अल्लाह जी मोहब्बत में गुज़री रहियो आहे जंहिंजो ॾींहुं राति अल्लाह जी यादि में गुज़री रहियो आहे ओ पंहिंजे पीर जे दर कयूं छो न भेरा ओ दा पंहिंजे पीर जे दर कयूं छो न भेरा मिटाए मदायूं ओ मुथ ताईं मुंह मेरा पंहिंजे पीर जे दर कयूं छो न भेरा साईं लजपाल आहिनि मुंहिंजा मिठा मुर्शिद छिनन कोन असली मुंहिंजा मिठा मुर्शिद ओ छिनो छो उन्हनि खां ही फ़क़ीरीअ जा फेरा पंहिंजे पीर जे दर कयूं छो न फेरा मुंहिंजा दा ओ मुंहिंजा मिठा ओ मुंहिंजा पीरी हिन दर जा पंदिड़ा कज़ा न कर जेकॾहिं हिन दर ते पहुते जे कामिल जी नज़र थी वई त ॿई जहान मोचारा थी वेंदा जे अल्लाह जी मोहब्बत जी सुर्ख बि मिली पई दुनिया त दुनिया क़ब्र हशर में बि अल्लाह तुंहिंजी इज़त वधाए अल्लाह शल हिन दर जा पंदिड़ा नसीब फरमाए अल्लाह मुंहिंजो चओ तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिला ताक़ीद मुंहिंजे दिल जी धड़कन आहे अदब सां मुर्शिदन करीम जो इस्तक़बाल कयो थोड़ा गया मैंने थोड़ा गया मैंने
Subhanallah.